मुक़द्दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मुक़द्दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आइशा ॾे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आइशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं जाटे नबीअ जे अदब सां निहारे सवारींदो हूंदो अबू बकर अंदर सवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़द्दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर अम्मा फातिमा भी हिते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी अम्मा फातिमा भी हिते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ सां बेहद इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर इन घर जो सिद्दीक़ लेदर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो इन घर जो सिद्दीक़ लेदर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो रफ़ीक़ा इन घर जो रुतबो घणो ई लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़द्दस बणियो घर अम्मा आइशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु